जुल्फन जी ज़ंजीर थी पई सहेड़े मु जज़्बनि जी मोतनि जी माला सां फितरत जे रंगनि जी तनवीर थी पई फिक्र जे फिज़ा मां कलम जंहिं कटियो आहे किताबी शिकिल में सा तस्वीर थी पई ॾियूंमान मोहसन अदब जे कविअ खे जिते ॾात ॾाहनि जी तासीर थी पई धनी ॾात जा ॾाह ॾाह बि ॾींदा वफ़ादार जी पंहिंजी तक़दीर थी पई असीं हक़ जी राहनि ते मारिया वञूं था असीं हक़ जी राहनि ते मारिया वञूं था बभड़ मचड़नि में सारिया वञूं था बभड़ मचड़नि में सारिया वञूं था खणी गुम करे लाश चिथरे उमाण में खणी गुम करे लाश चिथरे उमाण बाणनि कखनि में बि तारिया वञूं था बाणनि कखनि में बि तारिया वञूं था बभड़ मचड़नि में सारिया वञूं था बभड़ मचड़नि में सारिया वञूं था नंगनि ते छोखा दिल जा पहिरा नंगनि ते छोखा दिल जा पहिरा पुछूं था के दिन में वारिया वञूं था पुछूं था त के दिन में वारिया वञूं था बभड़ मचड़नि में सारिया वञूं था कबीला जहिड़ा मकर कारी कबीला जहिड़ा मकर कारी चुआबाद कखड़ा उजाड़िया वञूं था चुआबाद कखड़ा उजाड़िया वञूं था बभड़ मचड़नि में सारिया वञूं था अलाए छो असांजे ज़मीरनि ते ज़ंगो अलाए छो असांजे ज़मीरनि ते ज़ंगो अची लुटेनि धारिया लताड़िया वञूं था अची लुटेनि धारिया लताड़िया वञूं था बभड़ मचड़नि में सारिया वञूं था इहो गादवी वक़्तु वरंदो असांजो इहो गादवी वक़्तु वरंदो असांजो शहीदनि जे सथ में सलाड़िया वञूं था शहीदनि जे सथ में सलाड़िया वञूं था बभड़ मचड़नि में सारिया वञूं था असीं हक़ जी राहनि ते मारिया वञूं था असीं हक़ जी राहनि ते मारिया वञूं था बभड़ मचड़नि में